अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे ऐं मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। पाकिस्तान समेत एशिया जे केतिरनि मुल्कनि में जंहिंमें इंडिया, बांग्लादेश, नेपाल समेत जेको आहे त हिन महिल जेको तमामु तशवीशनाक सूरत हाल आहे। तशवीशनाक सूरत हाल इन लाइ आहे त माण्हुनि जा अरबे खरबे रुपया जेको आहे त ऑनलाइन जेको आहे त ऐप में जेका सीड़पकारी कई वई हुई जेको आहे त उहे ॿुॾंदे नज़र अचनि पिया। ट्रेज़र NFT नाले जेको आहे हिकिड़ी एप्लीकेशन हुई जंहिंमें माण्हुनि जेको आहे सीड़पकारी कई ऐं गुज़िरियल 3 खां 4 सालनि खां वठी जेको आहे त ॿुधायो वञे थो जेको आहे त इहा ऐप एशिया में कमु करे पई ऐं माण्हुनि खे जेको आहे त लालच ॾेई करे 30% मुनाफ़े जो जेको आहे त माण्हुनि खां इन्वेस्ट कराई वई। पर माण्हुनि जेको आहे त बेतहाशा तौर ते जेको आहे त पंहिंजी जेका इन्वेस्ट हुई ऐं जेको आहे उहा उन में जेको आहे लॻाए छॾी, पंहिंजियूं माल मॾियूं मिल्कियतूं पंहिंजियूं खपाए करे जेको आहे त उते जेको आहे सीड़पकारी कई ऐं वक़्तनि बवक़्तनि उन्हनि खे जेको आहे 30% तौर ते मुनाफ़ो बि जेको आहे त मिलंदो रहियो। पर हाल ई में जेको आहे त 26 तारीख़ खां वठी जेको आहे त हिकिड़ो पैकेज ॾिनो वियो ऐं ईद जे हवाले सां जेको आहे त हिकिड़े ब्लाइंड बॉक्स जेके ॾिना विया उन खां बाद में फौरी तौर ते जेको आहे त 26 तारीख़ ते जेको आहे माण्हुनि जा जेको विड्रॉल हुया, जेको माण्हुनि खे जेको आहे त रक़म जेका मिले पई मुख़्तलिफ़ जेको आहे त वॉलेट्स में जेको आहे त उहा बंदि कई वई आहे। जंहिंखां पोइ हिन महिल वॾे अंग में माण्हू सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। हेठे तबिके खां वठी मथे तबिके ताईं तमामु माण्हू जेको आहे इन फ़िक्र में आहिनि त आया जेका असांजी रक़म आहे इहा वापसि थींदी या न थींदी। पर गॾोगॾु जेको आहे त हाणे गुज़िरियल 24 कलाकनि खां वठी जेको आहे इहे रूमर्स आहिनि जेको आहे त हिकिड़ी नई ऐप खे ट्रेज़र NFT सां ई जेको आहे त मुंसलिक जेको आहे हिकिड़ी नई ऐप आहे मैजिक NFT उनखे जेको आहे त लॉन्च कयो वञे थो ऐं मुख़्तलिफ़ ग्रुप्स में जेको आहे त इहो जेको आहे त मैसेज हलायो वञे थो त तव्हां पंहिंजो जेको आहे त जेको जीमेल अकाउंट तव्हां पंहिंजो जेको आहे त ट्रेज़र NFT में जेको लॉगिन थियल हुयो उहो सॼो मुकमिल तौर ते जेका डेटा तव्हांजी उन में जेको आहे थियल हुई उहा साॻी तव्हां जेको आहे त मैजिक NFT में जेको आहे त उहा लॉगिन कयो ऐं उन खां जेको उते पंहिंजो अकाउंट ठाहियो ऐं उन खां पोइ वेट कयो त तव्हांजा जेको पैसा ट्रेज़र NFT में वॉलेट में जेके मौजूदु हुया उहे आया उॾे शिफ्ट थियनि था या तव्हां खां जेको आहे त नए तौर ते जेको आहे त रक़म इन्वेस्ट करण लाइ को मुतालबो कयो वञे थो। सो हे वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो ई आहे त जेको आहे जिन माण्हुनि अॻु में ई पंहिंजा लखें करोड़ें अरबे रुपया जेको आहे त ऑनलाइन ऐप में जेको आहे त पंहिंजा सीड़ाए करे ॿोड़े छॾिया आहिनि उन्हनि खे जेको आहे त असां पारां जेको आहे त हिकिड़ी क़िस्म जी जेको आहे त इहा होशियारी ऐं तंबी आहे। सो महिरबानी करे लालच खां जेको बचो ऐं हीअ जेको मैजिक NFT आहे या खणी कहिड़े बि नाले सां अगरि जेको आहे अहिड़े क़िस्म जी का ऐप तव्हां वटि अचे थी तव्हां बराए करम जेको आहे त उन में पंहिंजी ट्रेज़र NFT वारी का बि डेटा उन में जेको आहे त लॉगिन न कयो। मुमकिन आहे जेको आहे त इहो नए तरीक़े जो हिकिड़ो स्कैम हुजे या तव्हांजी जेका रक़म जेका उन में मौजूदु आहे उहा सॼी रक़म जेका आहे त चोरी कई वञे ऐं जॾहिं त जेको आहे त ऑफिशियल अनाउंसमेंट ट्रेज़र NFT पारां हिन महिल ताईं का बि मंज़रियाम ते कोन आई आहे। सिर्फ़ु मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि, व्हाट्सएप ग्रुप्स आहिनि, व्हाट्सएप चैनल्स आहिनि जिन ते जेको आहे त अहिड़े क़िस्म जा मैसेज हलाया वञनि था त जेको आहे तव्हां न मैजिक जेको आहे त NFT जेको उन जे मथां तव्हां पंहिंजो अकाउंट जेको ठाहियो ऐं पर जे अगरि तव्हां खां का रक़म इन्वेस्ट करण जो मुतालबो कनि त बराए महिरबानी क़तई तौर ते उन में का बि रक़म इन्वेस्ट कोन कयो ऐं तव्हां पंहिंजो जेका बि डेटा तव्हांजी ट्रेज़र NFT जी आहे उहा उन में क़तई तौर ते जेको आहे त उन में लॉगिन न कयो। मुमकिन आहे तव्हां सां हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ो धोखो थिए ऐं जॾहिं त जेको आहे त ट्रेज़र NFT जे हवाले सां जेको आहे त ऑफिशियल अनाउंसमेंट जेको आहे त इहा गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां वठी जेको आहे त इहा हलंदड़ आहे त 15 तारीख़ खां वठी जेको आहे त एशिया जा जेके मुल्क आहिनि जंहिंमें भारत आहे, पाकिस्तान आहे, नेपाल आहे, बांग्लादेश आहे, उन्हनि में जेको आहे विड्रॉल जो जेको सिस्टम आहे जेको आहे त उहो शुरू कयो वेंदो। हाणे 15 तारीख़ खां अॻु में कंहिं बि कंहिंजे झांसे में अचण खां पाण खे बचायो ऐं पाण खे बि बचायो ऐं पंहिंजा जेके पसगिरदा जेके दोस्त आहिनि, तालुक वारा आहिनि, वास्ते वारा आहिनि, उन सभिनि खे महिरबानी करे बचायो। छो जो असांजो जेको हीउ मुआशिरो या असां जंहिं इलाइक़े सां वाबस्ता माण्हू आहियूं इंतिहाई ग़रीब हैंड टू माउथ माण्हू आहियूं ऐं जिन माण्हुनि जो अॻु में ई जेको वॾो नुक़सानु जेको आहे थी चुको आहे ऐं अल्लाह जो रसूल करे मुमकिन तौर ते जेको आहे उनजी जेका रक़म जेका ॿुॾल जेका नज़र अचे थी उहा तरी अचे न त ईंदड़ वक़्त में जेको आहे त अहिड़ी एपुनि खां जेको आहे पाण खे जेको आहे बचाइण जे लाइ जेको आहे त हिकमत अमली जोड़ियो ऐं जेको आहे इन एपुनि ते कॾहिं बि कयो भरोसो न कयो। गॾोगॾु जेको आहे त पाकिस्तान जा जेको फेडरल इदारा आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते जेको आहे त FIA आहे उनखे जेको आहे ॾिसण जी ज़रूरत आहे त हिन मुल्क में इहे ऑनलाइन जेको ऐप जेके हिते जेको आहे त माण्हुनि जा अरबे खरबे रुपया जेको आहे हितां खां माण्हुनि खे लालचूं ॾेई करे जेको आहे त स्कैम करे वञनि थियूं ऐं उन्हनि जो जेको आहे त रस्ता रोक करण जे लाइ बि का हिकमत अमली जोड़णु घुरिजे। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक़ कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो
मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं जीअं जीअं ट्रेज़र NFT जे हवाले सां जेके अपडेट्स ईंदा तव्हां सां शेयर कंदासीं। वधि खां वधि हिन वीडियो खे जेको आहे शेयर कयो, दोस्तनि ताईं इहो पैगाम पहुचायो। वॾी महिरबानी।